दोस्तन के असांजे साम्हूं जेको यूनाइटेड लायर पैनल आहे उन 5 साल जेको लाॻीतो रहिया आहिनि उन साम्हूं फार्म के दोस्त कोन पे भरियो ऐं उन्हनि जी इन जे करे उन्हनि जा रवैया दोस्तनि सां तमामु ग़लति थी विया ऐं बार ऐं बेंच में बि फ़र्क़ु तज़ाद पैदा थियो आहे ऐं गॾोगॾु लाइब्रेरी जेका आहे उहा एज़ ए लाइब्रेरी न रही आहे, उहा हिकिड़ी ओताक थी वई आहे। उते फ़ैसिला थी रहिया मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा। असांखे इहा ॾाढी दिलख़राश ॻाल्हि थी। असां उन लाइ सीनियर जेके सभु दोस्तनि पाण मीटिंग करे असां पंहिंजो पैनल आंदो आहे हैदरी लायर पैनल, जंहिंजो प्रेसिडेंट आहे मिस्टर गुलाम अल्लाह मेमन साहब, वाइस प्रेसिडेंट मां सुभान ज़रदारी, जनरल सेक्रेटरी असांजो आहे साईं इमदाद सोलगी साहब, फाइनेंस सेक्रेटरी असांजो आहे मोहम्मद सलीम मस्तोई ऐं लाइब्रेरी जॉइंट सेक्रेटरी आहे असांजो गुलज़ार अली आलवाणी साहब ऐं साजिद करोड़ साहब आहे लाइब्रेरी ते। हाणे असां सभु दोस्त सीनियर आहियूं ऐं उन खां पोइ रिक्वेस्ट कंदासीं दोस्तनि खे त महिरबानी करे 23 डिसंबर ते वोट ॾेई ऐं पंहिंजो मुस्तक़बिल संवारियो, छो जो ब्राइट फ्यूचर लाइ कुर्बानियूं ॾियणी पवंदियूं। तव्हां 5 साल हुनखे ॾिनो आहिनि, हुननि तव्हांखे न ॾिनो आहे, सिर्फ़ु नालो बदनाम ॿार खे कयो अथनि, जिते किथे बदनाम आहे ऐं उन्हनि रुॻो असांखे खपायो आहे। असांजी कंहिं बि दोस्त जी इस्लाह कोन थी आहे, न को बार थी आहे। हाणे असांजो मैनिफेस्टो आहे त वकील जी इज़त रहे, बरक़रार रखे, डिग्निटी हुनजी रिस्पेक्ट हुजे ऐं हर मेंबर जी रिस्पेक्ट बराबरि हुजे ऐं जजनि वटि बि ईअं हुजे, ईअं न हुजे त को फेस वैल्यू जे आधार ते को अनड्यू रिलीफ वठी वञे। असां चवंदा असांजो जेको ग्रुप आहे उहो चवंदो ड्यू रिलीफ छॾींदासीं कोन को, अनड्यू रिलीफ वठंदासीं कोन को। ऐं इन में इहा बावर आहे त असां गैर कानूनी या इलीगल का बि कम एक्टिविटीज़ हाणे हिते हलणु कोन ॾींदासीं अदर साइड वारनि जी, छो जो कानूनदान आहियूं, कानून जे दायरे में रही करे कमु कंदासीं। बाक़ी जेके उहे हवाले ते कंदा था अथनि या का प्रोपेगेंडा कनि था, का सदाकत न आहे, छो जो हिननि 5 साल खाधो आहे। 5 साल में असांजा लॉ एंड जस्टिस डिपार्टमेंट ऑफ पाकिस्तान वारनि ईयरली असांखे 15 लाख ॾियनि था, उहे बार जे अकाउंट में मिसयूज़ थिया आहिनि। ITR पैसा उहे खाई आहे। 8 SU आहियूं, उन 2 लॻी पियूं आहिनि, 6 घुमनि, उहे प्रेसिडेंट ऐं सेक्रेटरी खे ख़बर न आहे किथे करे छॾियूं। ॿिया सामान आहिनि जेके किताब लाइब्रेरी जा उन्हनि पंहिंजी लाइब्रेरी घर सजाए रखी आहे। हिते 2.5 लख रुपया अब्दुल रसूल साहब किताब ॾिना, उहो आहे उन्हनि पंहिंजे घरनि में लाइब्रेरी सेट कयूं आहिनि ऐं लाइब्रेरी में ॿिया बि किताब खोड़ सारा घुम लॻा पिया आहिनि। असां चाहींदासीं त नौजवान छोकिरा वकील साहब वारो पढ़नि ऐं सीनियर तव्हां बि लेक्चर वठनि ऐं असां अॻिते हली वॾो प्रोग्राम ॾींदासीं दोस्तनि लाइ ऐं वकीलनि लाइ त लॉ ते लेक्चर ॾियूं मुख़्तलिफ़ सब्जेक्ट ते ऐं गॾोगॾु ऐं न्यू जनरेशन खे वधीक नई इंकरेजमेंट पैदा करे उनखे जेनेटिक तौर ते एनर्जी पॉइंट ते अची छोकिरा जोश वलर सां अची पढ़नि ऐं सिखनि ऐं ॿुधनि ऐं हिकिड़ो इंस्टीट्यूट आहे असांजो इदारो, उहो उनखे वधीक सेखारींदो। वरी महिरबानी। छा चवणु आहे तव्हांजो? 5 सालनि खां वठी जेके असांजा दोस्त रहिया उदनि ते, बार जे उदनि ते रहिया, पर उन्हनि मोरो बार जे मेंबर्स जेके जो जेको मैंडेट हो उनखे उन्हनि प्रॉपर नमूने सां उन जो एतिराम न कयो। न त 5 साल हिकिड़ो तमामु वॾो अरसो आहे ऐं उन्हनि ते जेको मोरे बार जे मेंबर हज़रात जेको आहे हिकिड़ो कॉन्फिडेंस रिपोज़ कयो त उन्हनि जी ड्यूटी मैंडेट जो एतिराम बि कंदा। हाणे ही जेको पैनल आहे हैदरी लायर्स पैनल जेको असां खणी आया आहियूं, जंहिंजो सरबराह साईं गुलाम अल्लाह मेमन साहबु आहे, साईं पंहिंजो सुभान ज़रदारी साहबु आहे, साईं जेको आहे साजिद कलोड़ो साहबु आहे, या उन में मां आहियां, या असांजो मस्तोई साहबु आहे, या गुलज़ार आलमाणी आहे। असां इहो पैनल जेको आहे हिकिड़ी बग़ावत जी अलामत थी आयो आहे, छो त गुलाम अल्लाह साहबु पहिरियां उन्हनि सां गॾु हुयो, पर उनजे बाद जॾहिं गुलाम अल्लाह साहबु ॾिठो त हू दोस्त उदनि खे मिसयूज़ पिया कनि ऐं उन जे आड़ में पंहिंजा ॿिया जेके मक़सद आहिनि उहे हासिलु पिया कनि, उनजे करे पोइ इहो पैनल जेको आहे तश्कील ॾिनो वियो। असांखे उमेदु आहे त 23 डिसंबर जो जेको ॾींहुं आहे उहो निजात जो ॾींहुं हूंदो, उहो आज़ादी जो ॾींहुं हूंदो, उहो हिकिड़ी ख़ुशगवार तब्दीली जो ॾींहुं हूंदो। 23 डिसंबर ते मोरे तालके बार जा बाशऊर मेंबर पंहिंजो जेको हिसाब किताब आहे उहो शऊरी तरह वोट कास्ट करे ऐं हिसाब किताब जेको वठंदा ऐं इंशाअल्लाह हैदरी लायर्स पैनल खे कामयाब करे ख़ुशगवार तब्दीली जी जेको आहे अचा। हैदरी पैनल नारे हैदरी। चवनी तू मचो वातों वराए, अग अगराई जो करे खता सो खाए। तव्हां दोस्तनि जी महिरबानी जो तव्हां कुर्ब जा कदम भरिया आहियो, असांखां व्यूज़ वरिता। तहलका बार एसोसिएशन मोरो जी इलेक्शन 5 साल कॉन्टेस्ट कई आहे
ऐं हींअर 6 दफ़ो जेको आहे सो यूनाइटेड लायर पैनल्स जी ग्रुप सां बिलोंग कयां थो ऐं यूनाइटेड लायर पैनल 6 दफ़ो इलेक्शन कॉन्टेस्ट करे पियो। इन्हनि 5 सालनि में असां वकीलनि जे लाइ तमामु घणी जिदोजहद कई आहे। वकीलनि खे ऐं ख़ूबसूरत लाइब्रेरी ॾिनी आहे, ख़ूबसूरत बार ॾिनी आहे। वकीलनि जे हर काज़ लाइ यूनाइटेड लायर्स पैनल फर्स्ट नंबर ते पहिरें अॻियां ई अॻियां हूंदी आहे। तोड़े शहर जा मसइला हुजनि, महांगाई जा मसइला हुजनि, सैलाब हुजे, बारिशूं हुजनि, तूफ़ान हुजनि, आधी हुजे, गर्मी हुजे, मंझंदि हुजे, शाम हुजे, पर यूनाइटेड लायर्स पैनल जा टीम पूरी जेका आहे सा फ्रंट पेज ते हूंदी आहे। ऐं हींअर वरी दोस्त हर साल असांजा दोस्त जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ जेके आहिनि से पैनल जे नाले सां ईंदा आहिनि। कॾहिं कहिड़ो पैनल ठाहे ईंदा आहिनि, कॾहिं कहिड़ो पैनल जो नालो मुख़्तलिफ़ पैनलनि जे नालनि सां तब्दील थींदा हींअर वरी कॉन्टेस्ट कनि पिया था। ऐं इंशाअल्लाह ताला मुंहिंजा वकील साहिबान आहिनि मूंसां मोहबत कंदा आहिनि, मुंहिंजे पैनल सां मोहबत कंदा आहिनि। असां पंहिंजनि वकीलनि सां मोहबत कंदा आहियूं, असां पंहिंजे मोहरो सां मोहबत कंदा आहियूं। ऐं तव्हांखे ख़बर आहे त असांजी वकीलनि जी सियासत में जेका सियासी इन्फ्लुएंस आहे उनखे असां रद्द था कयूं। सियासी इन्फ्लुएंस वकीलनि जी सियासत में न हुजणु खपे। वकील हिकिड़ो एॾो दाना ऐं होशियारु माण्हू आहे जेको पंहिंजे वोट खे ज़ाया न कंदो आहे। तव्हां आम माण्हू जा तव्हां अगरि 100 वोट काउंट कयो ऐं हेॾां हिकिड़ो वकील जो वोट काउंट कयो त उहो वकील जो वोट उन्हनि 100 वोटनि खां वधीक जेको आहे सो दाना, अकुलमंद ऐं सियाणो हूंदो आहे। ऐं हिन साल बि इंशाअल्लाह ताला तालका बार एसोसिएशन मोरो जा जेके वकील आहिनि उहे यूनाइटेड लायर्स पैनल खे सपोर्ट कंदा, वोट कंदा। ऐं हिन साल इंशाअल्लाह ताला 23 तारीख़ शाम जो 5 बजे जंहिंमहिल बोथ जी रिज़ल्ट ईंदी त वकील साहिबान सिर्फ़ु ऐं यूनाइटेड पैनल्स जा वोट निकिरंदा। इंशाअल्लाह ताला यूनाइटेड पैनल ई जेको आहे सो स्वीप कंदी। यूनाइटेड लायर्स पैनल एॾी ख़ूबसूरत लाइब्रेरी ॾिनी आहे जेका कंहिं बि तालुके न बल्कि कंहिं बि डिस्ट्रिक्ट में न आहे। पूरी सिंध में कराची खां कश्मीर ताईं हर बार एप्रिशिएट करे थी मोरो बार खे त काश असां मोरो बार जहिड़ा थी वञूं हा। बाबा तव्हां कहिड़ो पैगाम खणी आहियो? तव्हां मरिया विया आहियो। तव्हां सियासी इन्फ्लुएंस जे करे तव्हां ज़बरदस्ती मरिया विया आहियो ऐं वकील तव्हांखे बिल्कुलु बर्दाश्त नथा कनि मोरो जा। ऐं इंशाअल्लाह ताला वकीलनि हर साल जेको आहे सो यूनाइटेड लायर्स पैनल खे इज़त ॾिनी आहे ऐं हिन साल बि इंशाअल्लाह ताला यूनाइटेड पैनल्स खे जेको आहे इज़त मिलंदी। थैंक यू सो मच।